जी नाज़रीन, गर्मी की शदत के घटि करण लाइ कंदकोट प्रेस क्लब पारां सदर मसूद आलम सुमरो ख़ास तौर ते जनरल सेक्रेटरी दिलीप कुमार ठाकुर पारां जेको आहे पंहिंजो कंदकोट वाटर पार्क ॾांहुं साफ़ जो रुख कयो आहे। अचो त साफ़ सां ॻाल्हियूं कयूं त गर्मी जी केतिरी शदत आहे ऐं वाटर पार्क मां कहिड़ो मज़ो आहे, कहिड़ो लुत्फ़ अचे पियो। शदीद गर्मी हुजण जे बावजूदि असां मेहरान पार्क ते बीठा आहियूं, जिते प्रेस क्लब खे सलाम आहे दोस्तनि खे, सदर ऐं जनरल सेक्रेटरी ॿिया जेके सीनियर दोस्त आहिनि लख लाख उन जा, जीअं असांखे हिते पार्क में टूर लाइ इंजॉय करायो आहे। छा चवंदो साईं? शुक्रगुज़ार आहियूं प्रेस क्लब जे उहिदेदारनि जॾहिं शदीद गर्मी में जेको असांजो इलाइक़ो गरम तरीन एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे, हुन में असांजो मज़ो था वठायूं, करायूं था। असीं सभिनी दोस्तनि सां वेही करे मिली जुली करे इहा असांजी ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। इन करे असां निहायत ई सभिनी साथियुनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं जेको आहे सोच टीवी वारनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं हिन मौक़े ते असांखां जेको आहे न्यूज़ वठंदा। अॼु मैं प्रेस क्लब के सदर जनरल सेक्रेटरी तमाम उहिदेदारनि जो शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं हिन मेहमान वाटर पार्क में असांखे इंजॉयमेंट जो मज़ो ॾिनो, मैंगो पार्टी दावत ॾिनी ऐं असां इंजॉय कयूं था, ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं इंशाअल्लाह जेको आहे हिन गर्मियुनि जे मौसम में हमेशह मज़ा वठूं। जून जो कड़ो प्रेस क्लब के जो बात दोस्त जो स्विमिंग पूल ते मेलो प्रेस क्लब के मेरा पार्क आने करे इंजॉयमेंट नहीं है, खुशी महसूस थी पई। सॼा जेका पाण में दोस्त उहे बि गॾु आहियूं, रोज़ जेको आहे हिकिड़े सां गॾु न बि थी सघूं त अॼु जेको आहे हिन वाटर पार्क दर जे बहाने गॾु थिया आहियूं। हिन में असां हितां शुक्रगुज़ार आहियूं सदर प्रेस क्लब जो सेक्रेटरी जा, जे कंदकोट प्रेस क्लब जे मेंबरनि जे लाइ अहिड़ो फंक्शन प्रोग्राम अरेंज कयो आहे, जंहिंमें एॾी शदीद गर्मी में ऐं सभु मेंबर हिते पहुता आहिनि, सभु इंजॉय करनि था, पाणी जो मज़ो बि पंहिंजो आहे, इन करे हला गुला मस्ती सभु कुझु आहे। प्रेस क्लब के सदर जनरल सेक्रेटरी जा शुक्रगुज़ार आहियूं, मौक़ो फ़राहम कयो आहे ऐं मां सम्झां थो त अहिड़नि मौक़नि जी तलाश में असांजी साफ़ दुनिया में सॼो ॾींहुं ज़हन हिकिड़ो मफ़लूज़ हूंदो आहे ऐं अॼु असां बाक़ाइदगी सां हिकिड़े 8 घंटनि जे लाइ असांखे इंजॉय जो टाइम ॾिनो वियो आहे। पर असां इहा बि शइ वाज़े कंदा आहियूं पर पंहिंजे साफ़ गाफ़िल न आहियूं प्रेस क्लब जे इंतज़ामिया पहिरियों त सदर साहिब जो शुक्रिया अदा कंदा जनरल सेक्रेटरी दिलीप कुमार ठाकुर जो, जे असांखे सभिनी दोस्तनि खे इकठो करे अहिड़ो प्रोग्राम कयो असां सफ़ा हिते इंजॉय करे रहिया आहियूं, ॾाढो असांखे मज़ो अचे पियो। अहिड़ा प्रोग्राम हर कंहिंखे थींदा रहनि जीअं दोस्त पाण में गॾु थींदा मज़ो अचे। जनरल सेक्रेटरी आयो आहे, तव्हां जेको साफ़ जो प्रोग्राम करायो आहे गर्मी जे हवाले सां, इन हवाले सां तव्हां छा चवंदो सर? इहो त इंजॉय करण सां हिते पहुता आहियूं, छो त साफ़ ई हमेशह फील्ड में रहनि था, सख़्तु गर्मी सर्दी हुजे गर्मी हुजे साफ़ ई हमेशह फील्ड में रहनि था। शिदत एतिरी आहे तमामु घणी जो लोड शेडिंग माण्हुनि खे आज़ार विझी छॾियो आहे, माण्हू सताया पिया नी, अवाम परेशान आहे, जंहिंमें साफ़ ई बि ख़ुदि परेशान थिया नी, जंहिंजे करे असां अॼु हिते रुख कयो आहे पंहिंजे साफ़ ई दोस्तनि सां गॾु हिते मेहरान पार्क में पहुता आहियूं ऐं वाटर पार्क जो वॾो भरपूर इंजॉय कयूं था। गर्मी खां बचाव जो ई बहितरीनु हिकिड़ो पॉइंट आहे जिते असीं पहुता आहियूं, हिते मानी खाधी आहे, इंजॉय कई आहे, अञा बि वॾी महफ़िल हले पई। ईअं चऊं त जेकॾहिं अञा बि पार्टी हाणे शुरू थी आहे इहो घटि न थींदो, छो जो साफ़ सां प्यार मोहबत ऐं इंजॉय जो पंहिंजो ई मज़ो आहे, छो साफ़ हिन मुआशिरे जो हिसो नी छा साफ़ ई हमेशह अवाम जे दुख सुख लाइ पाण पतोड़ींदा, गर्मी हुजे सर्दी हुजे। पर अॼु जेको मज़ो हिते असां वाटर पार्क में वरितो आहे प्यार मोहबत में, जेको असां हिक ॿिए सां इंजॉय कयूं पिया, शायदि अहिड़ो मज़ो किथे बि ऐं कंहिंसां बि न ईंदो। महिरबानी सर। चोवीह कलाक ख़बरुनि में न्यूज़ में लॻा पिया आहिनि, मिले इन करे दोस्तनि जी सलाह कई त दोस्तनि खे बि का एंटरटेनमेंट ॾिजे, का इंजॉयमेंट कराइजे त जीअं हे पंहिंजी रिलेशन ऐं पंहिंजे नंढनि ॿारनि जोड़ी करे अचनि। माहौल आहे दोस्तनि जे इंजॉयमेंट लाइ चोवीह कलाक पंहिंजे मसरूफ़ रहूं था,
एक्टिविटी में प्रेस क्लब या ख़बरनि जे हवाले सां इन करे जेको बि घड़ी कढी करे दोस्तनि सां मुंहिंजा मिल थिए सिर्फ़ु साढ़ा सर खाइण पीअण जो आहे खाइण पीअण जो जेको आहे ही नाज़रीन तव्हां प्रेस क्लब जे दोस्तनि सां इन ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं इंजॉयमेंट थिए पई ऐं गर्मी जी शिदत खे घटि करण जे लाइ वाटर पार्क में दोस्त इंजॉयमेंट करनि पिया। नज़ीर मीराणी, सोच TV, कंदकोट।